बलीर जे कदीम वसंदी पीर सरहदी जे रहवासियुनि जो ज़मीन जे कब्ज़े ऐं ॻोठाणनि मथां FIR दाख़िल थियण ख़िलाफ़ बेबड़ ॻोठ खां अवामी प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिं अॻवानी मुस्लिम लीग नून जो अॻवान कादिर बख्श कलमती, ईसे जोखियो, नवीद जोखियो, ज़ुल्फी जोखियो, नज़ीर अहमद जोखियो, खलील अहमद जोखियो करे रहिया हुआ। एहतिजाज कंदड़नि हथनि में प्ले कार्ड हुआ ऐं हू कब्ज़ागीरनि ख़िलाफ़ मुनारींदड़ नारा हणी रहिया हुआ। एहतिजाज कंदड़ बेबड़ ॻोठ जे मुख्य रोड खां अवामी प्रेस क्लब ताईं एहतिजाज कंदे धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते पाक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जो सिलसिलो अॼोकी न आहे। मलीर ते ॻोठनि जी वालार जो सिलसिलो हुन टाइम खां शुरू आहे जॾहिं हिते जी माण्हुनि पीपल्स पार्टी जी नुमाइंदनि खे पंहिंजो सम्झी वोट ॾिना। हिन सिलसिले खे 15 साल थी विया आहिनि। मलीर जूं ज़मीन जूं लीज़ूं ख़तम थी चुकियूं आहिनि। 2022 ते सॼी मलीर जी जेका 30 साल लीज़ आहे उन जी लीज़ ख़तम थी चुकी आहे। उन लाइ का पॉलिसी कोन्हे। उन्हनि ज़मीननि ते कब्ज़े जो उन्हनि जो प्रोग्राम आहे। मलीर जी सर्वी लैंड जेका बि आहे उन्हनि जा खाता ब्लॉक आहिनि। कयो मक़ामी माण्हू जॾहिं वञे थो पंहिंजे खाते जी NOC वठणु, उनखे चवंदा आहिनि त तुंहिंजो खातो ब्लॉक आहे, लेकिन जॾहिं उन्हनि खे पैसा ॾिबा आहिनि त उहो ब्लॉक ख़तम थींदो आहे। कंहिं मलीरे खे पंहिंजी ज़मीन खपाइण जो, उहो ज़मीन जंहिं ते हू सदियुनि खां रहे थो, जंहिं ते हुनजे अबनि ॾाॾनि जूं क़बरूं आहिनि, जिते उन्हनि जूं अबनि ॾाॾनि जा क़दमनि जा निशान आहिनि, उन्हनि ज़मीननि ते जेका आहे 30 साल लीज़ बि ख़तमु आहे ऐं जेका मोरूसी लैंड आहे उन्हनि जा खाता सभु ब्लॉक आहिनि। जेको 400 साल क़दीम क़दामत सां उहो जेको सो कराची ऐं पाकिस्तान में सुञाणो वञे थो। अॼु लैंड ग्रैब उन ॻोठ ते अची वालारा कया आहिनि ऐं मुसलसल 2018 खां जेको तो असीं इन लैंड ग्रैब खे कब्ज़ागिरी खे भॼाइण जी कोशिशि करियूं था, पर अफ़सोस जो असांजी किथे ॿुधी ऐं सुणी कोन थी। ईअं उल्टो FIR बि असां मथां कटिजनि था ऐं जेको ॾाढ जबर उहो उल्टो असां मथां थिए थो। असां कदीम ॻोठाणे मथां असां वक़्तु ब वक़्तु असांजे पंहिंजे नुमाइंदे खे मीडिया जे तौरु जेको सो दरख़्वास्तनि जे तौरु इन मसइले खां आगाह करण जी कोशिशि कई, पर अफ़सोस उहे सिर्फ़ु वोटनि जे ॾींहं में असांजो जेके धणी थींदा, असांजा वारस थींदा सिर्फ़ु वोट जे लाइ, पर जॾहिं असां ॾुखियो ॾींहुं अचे थो, जॾहिं असां को जबर करे थो, जॾहिं असां सां का नाइंसाफ़ी थिए थी, त उहे जीअं गॾे जे मथे था सिंह गाइबनि। इन गाइब सीधा जेके आहिनि असांजे ॻोठ जा ख़ालिद या अरशद आहे या त सिकंदर काज़मी आहे या इहो मुबीन जोखियो आहे, इहे हुननि सां यूसुफ नूनारीअ सां ऐं परवेज़ पठाण सां ऐं इहो जेको आहे ऐं ॿिया बि अहिड़ा 2 टे जेके आहिनि उन्हनि सां गॾु जेके आहिनि हे उन्हनि जा सहूलियतकारनि ऐं उन्हनि खे हिननि जेको आहे सो विहारियो आहे। तॾहिं हे जेके आहिनि से असांजे मथां ज़ुल्म कनि पिया। ख़ुदारा अॼु आऊं दुबारा पहिरियां 2019 खां वठी 2018 खां वठी ऐं IG सिंध सां बि अपील कंदो आहियां त आऊं जेको आहे सो असांजे कराची कमिश्नर सां बि अपील कंदो आहियां, ऐं असांजे वज़ीर आज़म सां बि अपील कंदो आहियां, ऐं असांजे सदर सां बि अपील कंदो आहियां त ख़ुदारा हे जेके आहिनि मुंहिंजे मथां कूड़ा केस दाख़िल पिया कनि ऐं मूंखे मारण जूं धमकियूं पिया ॾियनि। बराबरि सां पीर सन 2 बनायो पियो वञे। जो 2010 खां जेको मुसलसिल माना असांजे मथां माना जाली माण्हू जाली माना ॻोठ बनाए असां सां मुस्तरक करण जी कोशिशि कई पई वञे, पर असां हर साल हर दफ़ा ये लैंड ग्रैब अचनि था, असां एहतिजाज कंदा आहियूं। असां पंहिंजा ॿार बच्चा वठी माना रोडनि ते बि ईंदा आहियूं, पर अफ़सोस को न सिंध गवर्नमेंट को माना नोटिस वरितो है, न को माना को पीपल्स पार्टी नोटिस वरितो है, न इलाइक़े जी का पुलिस माना नोटिस वठे पई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची